अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी शाइरी खेत्र में अहम सुञाणप रखंदड़ मरियम मजीदी बि लाॾाणो करे वई। सिंध जी नाम्यारी शाइरा मरियम मजीदी। नाम्यारे शाइर मोहम्मद ख़ान मजीदी जे घर में 15 जून 1946 ते ॻोठ कैसर ख़ान जतोई झोक शरीफ़ तालके मीरपुर बठोरे में जन्म वरितो। प्राइमरी तालीम में पहिरियां 3 दर्जा दड़ो बॉयज़ प्राइमरी स्कूल ऐं उन खां पोइ सेकेंडरी जे 8 दर्जनि ताईं तालीम चांडिया हाई स्कूल सिजावल मां पास कयाई। हुन ठटे ऐं हैदराबाद मां तालीम पिराई। सेप्टेंबर 1960 में हूअ प्राइमरी उस्ताद मुक़ररु थिए, जॾहिं त 1980 में खेसि हाई स्कूल टीचर तौरु तरक़ी मिली। सिजावल में पोस्टिंग थियसि ऐं साॻे स्कूल में हेड मास्टरियाणी पिणु रही। 1991 खां सब डिविज़नल ऑफिसर एजुकेशन सिजावल ऐं पोइ मुख़्तलिफ़ अरसे लाइ डिप्टी DO सेकेंडरी ठठो, EDO सिजावल मीरपुर साकरो ऐं DO प्राइमरी ठठो पिणु रही। 12/6/2002 ते रिटायरमेंट वक़्तु हू सिजावल में EDO प्राइमरी जे उहिदे ते फ़ाइज़ हुई। मरियम मजीदी लिखण जी शुरूआति 1975 खां कई। हुन जो पहिरियों शेर उन वक़्त में कराची मां शाया थींदड़ रिसाले बरसात में छपियो। मरियम मजीदी जो पहिरियों शाइरी जो मजमूओ सरोम दुखम दुखम 1986 में छपियो, जंहिंखे बहितरीन शाइरी जे मद में 2 एवार्ड मिलिया। संदसि ॿियो शाइरी जो किताब नेराना ई नेण 2012 में छपिजी मंज़र आम ते आयो। हुनखे केतिराई एवार्ड मिलिया। मरियम मजीदीअ जे अणछपियल अदबी पोहरे में मज़मून मुख़्तलिफ़ किताबनि ते लिखियल मुहाग, तबसरा ऐं इंटरव्यू बि शामिल आहिनि। हूअ सिंध जे हक़नि लाइ जदोजहद में पिणु शामिल रही। 2012 में हुकूमत तरफ़ां मढ़ियल मकानी सिरिश्ते जे ॿिटे निज़ाम जी सख़्त मुखालफ़त करण ऐं रैली कढी धरणो हणण जे इल्ज़ाम में मथसि दहशतगर्दी जो कूड़ो केस पिणु दाख़िल कयो वियो। मरियम मजीदी काफ़ी वक़्तु सिजावल में गुज़ारण खां पोइ हैदराबाद में पिणु रिहाइश इख़्तियार कई। काल्ह हुन पसाह पूरा कया ऐं सिजावल वारे इलाइक़े में खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। ऐं हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था मरियम मजीदी जी ख़ूबसूरत शाइरी। चपन खां विछोड़ियूं कहाणियूं कथाऊं, रुगो लफ़्ज़ गूंगा असां जूं सदाऊं। असांजे अङण ते उदासी जा सावण विरह छांवरा ऐं उञायल घटाऊं। कई ख़्वाब नेणनि में जापन मरण पिया, ईअं साबिया खे ॾियनि पिया सज़ाऊं। अञा तूं मुसाफ़िर पजारियल पढ़ण जो, अञा भाग भटकनि पयूं भावनाऊं। अव्हां पत केॾी जफ़ा जी रखी आहे, अव्हां खां धिकारियूं सदाई वफ़ाऊं। अड़ेओ ज़माना रुसन अॼु बि राणा, मरण मोमलूं ऐं ॿरनि पियूं चिताऊं। असांजे पती में अज़ल जूं शिकस्तूं, व्याकल ॼमारूं मञायल ख़ताऊं। तॾहिं आस सरहद ॾुखनि जी लताड़ी, जॾहिं सिज चुमियूं पे शफ़क़ जूं जटाऊं। चंड तारनि में ज़िंदगी आहे, राति में कुझु त रोशनी आहे। छो विछोड़े ज समुंड तांघियूं पिया, पंहिंजे विच में बि का विथी आहे। हेॾियूं वीरान दिलि जूं दुनियाऊं, ॼण त दर्दनि जी रुत लथी आहे। सोझरनि खे सॼो त रोई वठूं, अख में पाणी जी लप बती आहे। केॾियूं काहूं सदियुनि खां इज़त ते, सिंध पोइ बि सती जती आहे। सच तुंहिंजी वशाल झोली में पंहिंजे जज़्बनि जी अखि लॻी आहे। असीं जे थकासूं सहारा थकी पिया, बिना जर नदी जा किनारा थकी पिया। गुमाननि में गुम थी असांखे न ॻोल्हियो, असांखे वञाए सघारा थकी पिया। जॾहिं थी वियासूं असां चंड चोॾहीं, अर्श ते उॾामी सितारा थकी पिया। रतो छाण जज़्बा लिकाए रखूं छो, करे घाव दिलि जा इशारा थकी पिया। नकी जूत झरमर नकामद असां वटि, खणी नेण ॾिठोसीं निज़ारा थकी पिया। अचो हाणे माणियूं सुखनि जी का सोरठ, ज़ख़्म जे कफ़स में पिनारा थकी पिया। गलनि तां जे गड़नि ॻोढ़ा लकीरूं दर्द जूं आहिनि,
नज़म खे पियो निखारे नींहं तहरीरूं दर्द जूं आहिनि। अखियुनि में अक्स उदासी जो चपनि ते मुर्क उधारी। ॾुखनि जी शाहूकारी या जागीरूं दर्द जूं आहिनि। नई दुनिया छा ॾिबी डहनि पिया शहर ख़ुशियुनि जा। सहेड़ियूं कीअं भला साबिया तइबीरूं दर्द जूं आहिनि। ज़मीरनि जे सहीफ़नि ते जॾहिं चांडाण जाॻे थी, अखियुनि में इनकलाबनि जी तॾहिं ॻाढ़ाण जाॻे थी। बहारनि जी बखीली ॾिस हवाऊं भी हुगाव बणियूं गुलाबनि जे चुमिन सां, पर सुगंध सुरहाण जाॻे थी। मुसाफ़िर ॾींहं जा मारिया वञनि पिया वाट ऊंदहि में, उन्हनि जी रत शहादत मां कुठल लालाण जाॻे थी। असारो इश्क जो आकाश सुॾके सिक जी धरती, वफ़ा जे एतबारनि में गुथिल निर्माण जाॻे थी। फुटनि था ज़िंदगी मां पिया दगा जी धूड़ जा नग़मा, सदाउनि में ककोरियल करब जी कल्याण जाॻे थी। ॾुखोयल ॾेह में पोखे ख़ुशी जी कहकशां जो ॿिज, कला जे नरम आंचल में निखटा छाण जाॻे थी। रखूं ख़्वाब कहिड़ा अखियुनि में संभाले, उमेदनि कयो ख़ुदि फ़रेबी हवाले। उदासी में मारियल निहारूं हज़ारें, अपाहिज कई मुर्क जीवन कशाले। नसल मुफ़लसी जो वखरजी विकामे, कुठो माण पोइ अॼु गभे जे उभाले। इरादनि में नफ़रतें बेरहम सोचूं, हिते रहज़नी खे ॾिनी ॾढ पाले। जिते पाण मुनसिफ़ हुजे मन मेरो, उते छा नबेरो थिए न्याओ नाले। हिरासिल ज़ुबानूं सवालनि में उल्का, शराबनि वकोड़े विधो मंझि मॾाले। हिते तलसमाती हवाऊं गुलनि के, धिकी मौजज़ो को ॾुखनि खे हकाले। ऐं हाणे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा तासिर अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। नई टही जी ख़ूबसूरत लेखिका खुशबू बलोच लिखे थी। निहायती शफ़ीक़ शाइरा आपा मरियम मजीद जी वफ़ा जी ख़बर इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे। तक़रीबन 2-3 साल अॻु साणनि मैसेंजर ते राबितो थियो हो। पहिरियों मैसेज बि हुन तरफ़ां ई आयो हो। ख़ुशि ख़ैर आफ़ियत पुछण खां पोइ संदसि तरफ़ां मुंहिंजे लिखणियुनि जी तारीफ़ करण ते मूंखे बेहदि ख़ुशी थी हुई। कचहरी कंदे मूंखे किताब मोकिलण जो चयाईं। मूं खेसि किताब मोकिलिया त जल्दी उन ते तबसरो लिखी छपरायाईं, जेको मुंहिंजे लाइ हिकु यादगार आहे। तबसरे बाबति मैसेज कयाईं त अलाए छो तुंहिंजूं कहाणियूं दर्द जूं कहाणियूं लॻंदियूं अथमि, उन करे दिलि सां पढ़ंदी आहियां ऐं ईअं तबसरो बि लिखिजी वियो अथमि। न त केतिरा ई किताब तबसरे जे इंतज़ार में पिया आहिनि। गुफ़्तगू दौरान अक्सर हिकु ख़्वाहिश ज़ाहिर कंदी हुई त हिकु सची कहाणी दिलि में सांढियल अथमि, जेका सिर्फ़ु तोखे ॿुधाइण थी चाहियां। ॿी कंहिं लेखिका उन कहाणी खे उन उसलूब सां न लिखी सघंदे। मूं खेनि कहाणी लिखण जी हामी भरी हुई ऐं खेनि चयो हो त मूंखे रफ़ लिखी ॾियो। संदन चवाणी त लिखी नथी सघां, वॉइस कंदसि, फ़ोन ते बि नथी ॿुधाए सघां। उन्हनि ॾींहंनि में मां किताब जी तयारी में हुयमि। साणनि ज़िक्र कयमि त उन कहाणी खे किताब में शामिलु करण जी ख़्वाहिश ॾेखारी हुयाईं, पर आख़िर ताईं कहाणी ॿुधाए न सघी, जंहिंजो अफ़सोस मूंखे ता ज़िंदगी रहंदो। संदसि फ़ौतगी जो ॿुधी बेहदि अफ़सोस थियो अथमि। सोचां थी हर इंसान जे मन अंदरि हिकु कहाणी हूंदी आहे, जेका कॾहिं कॾहिं हू चाहींदे बि कंहिंखे ॿुधाए नाहे सघंदो। इहो वॾो अलमियो आहे ऐं पोइ उहा कहाणी बि हमेशह हमेशह लाइ दफ़न थी वेंदी आहे। ख़ूबसूरत शाइरा रुख़साना प्रीत लिखियो, प्यार तुंहिंजी पचार में जाॻूं, कंहिं ॻुझे इख़्तियार में जाॻूं। थर जे मिड़नी उदास रातियुनि में, भूअं भटकियल बहार में जाॻूं। सिंधी शाइरी में हिकु मोतबर नाव अदी मरियम मजीदी साहिबा अॼु असांखां मोकिलाए हमेशह लाइ अदम ॾांहुं रवानी थी। अदी सां केतिरियूं मुलाक़ातूं रहियूं, केतिरा ई दफ़ा स्टेजनि ते गॾु वेठासीं ऐं पंहिंजूं तख़लीक़ूं सिंध वासियुनि जी नज़र कयूंसीं। हिकु इस्लामाबाद जो हवाई सफ़र पिणु गॾु कयो ऐं 3 ॾींहं होटल जे कमरे में गॾु रहियासीं। तमामु घणी कचहरी थी। अदी मूंखे पंहिंजी केतिरी ई शाइरी पढ़ी ॿुधाई हुई ऐं मूंखां मुंहिंजूं कविताऊं ॿुधियूं हुयूं। इंतिहाई माठीणी तबियत जी इंसान दोस्त, सिंध दोस्त, तख़लीकार अदी मरियम मजीदी जे विछोड़े ते समूरे अदबी सतसं सां घर भातियुनि ऐं पूरी सिंध सां ॾुख वंडियां थी। हू पंहिंजी शाइरी में मूंखे सिंध धरती जे पाछे जीअं भासंदी आहे। नाम्यारी शाइरा रुबीना अबड़ो लिखियो,
शाइरी जूं पहिरियों विखियूं खणंदे जॾहिं मूं आपा मरियम मजीदी जो किताब सरोम दुखम दुखम पढ़ियो हो तॾहिं आउं हैरत जे हिकु नए जहान में दाख़िल थी वई हुयसि। मूं पाण खां बेख्तियार पुछियो हो, छा सिंधी शाइरा बि ईअं भरपूर, ईअं बेखौफ़, ईअं हसीन लिखी सघे थी? संदसि शाइरी में जमालिया जो अहिड़ो जादू हो जंहिं मुंहिंजे मन खे कंहिं पुरस्रार मंतर जीअं मटे छॾियो हो ऐं मज़ाहिम जो ॻाढ़ो रंग मुंहिंजे जज़्बनि ते ईअं लहरायो हो जीअं ॻाढ़ो झंडो शाम जी ॻाढ़ाण में लहराईंदो आहे। संदसि विछोड़ जी ख़बर पढ़ी त दिलि कुझु देरि लाइ रुकिजी वेई। वक़्तु ओचितो पंहिंजो चकर विसारे वेठो ऐं मुंहिंजे अखियुनि आॾो आपा मरियम सां उहा पहिरीं या शायदि आख़िरी मुलाक़ात कंहिं पुराणी मूवी जे मंज़र वांगुरु फिरणु लॻी, जंहिंमें हुन सां गॾु कढियल उहा अकेली सेल्फी अॼु बि ईअं महसूसु थिए थी ॼण मूंखे कंहिं गुज़िरियल लम्हे खे माज़ी जे हथनि मां खसे हमेशह लाइ वक़्त जे फ्रेम में क़ैद करे छॾियो हुजे। हुआ सिंधी शाइरी जे झोल में ज़ाफ़रानी गुलनि जहिड़ी सुरहाण सां वासियल शाइरी सरोम दुखम दुखम ऐं निरानाई नेण विझी शाइरी जहिड़े कंहिं ॿिए हसीन जहान ॾांहुं हली वई आहे, पर संदसि लफ़्ज़, संदसि लहजो, संदसि मज़ाहिमत, संदसि जमालियात, उहे सभु सिंधी शाइरी जे रूह में हमेशह सरहा रहंदा। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं नाम्यारी शाइरा मरियम मजीदी खे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।